गीतनि जो ज़िक्र जॾहिं जॾहिं थियो आहे तॾहिं सिंध जी त्रिमूर्ति शाह, सचल ऐं सामीअ जो नालो ज़रूरु वॾी शिद्दत ऐं एहतराम सां खयो वेंदो आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सिंध जो सूफ़ी संत हो, जंहिं सिंधी भाषा खे रुगो हिंद सिंध में ई न पर सॼे विश्व जे मंच ते स्थापित कयो हो। शाह जो रिसालो सिंधी साहित्य प्रेमियुनि जे दिल जी धड़कन आहे। शाह जे रिसाले में 7 नायिकाउनि जो ज़िक्र आहे। मारोई, मूमल, ससी, नूरी, सोहनी, हीर ऐं लीला। इहे 7 ई पाक, पवित्र, वफ़ादारी ऐं सती स्वरूपा हुयूं। इन्हनि जो जीवन चरित्र बि ऐं महत्व तमामु वॾी चर्चा जो विषय आहे। पर असीं अॼु चर्चा कंदासीं मारोईअ जे जीवन चरित्र जी। त सिंधियत जी सुरहाण में श्रोताउनि सां असीं रूबरू करायूं था कवि, लेखक, साहित्यकार नंद कुमार सनमुखाणी जी, जेके पेश करे रहिया आहिनि मारोईअ जी जीवन कथा। सिंधियुनि जे मशहूर शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ पंहिंजी कविताउनि में 7 सूरमियुनि जो ज़िक्र कयो आहे, 7 लोक नायकाऊं। पर उन्हनि सभिनी में जेको स्थान ऐं लोकप्रियता मारवीअ खे मिली आहे, अहिड़ी लोकप्रियता ऐं अहिड़ी मशहूरी संदसि ॿी कंहिं बि लोक नायका या सूरमीअ खे न मिली। केतिरनि ई शाइरनि वतन परस्तीअ जा निहायती सुहिणा ख़्याल ज़ाहिर कया आहिनि, पर शाह जेका मारवीअ जे वेस में वतन लाइ हुब ज़ाहिर कई आहे, तंहिं में जादू जहिड़ो तासीर आहे। हुन मिसकीन मारवीअ ज़रिए हुब अल वतनी या देश प्रेम जी बेबहा तस्वीर पेश कई आहे। ग़रीब ॻोठाणनि जे अंदर में जो वतन लाइ सिक ऐं सचाई जो मादो आहे, तंहिंजो अंदाज़ शाह साईं मारवीअ जे दिलि जो नक्श चिटे पेश कयो आहे। मारवी थर जे हिकिड़े नंढड़े ॻोठ मलीर में रहंदड़ पालणे नाले हिकु थरी पम्हार जी न्याणी हुई। संदसि माउ जो नालो माॾोई हो। हुननि वटि फोगसेन नाले हिकु हारी कमु कंदो हो। मारवीअ जोभन में पेर रखियो त संदसि सूंहं निखरी पई, जंहिंखे ॾिसी उहो हारी फोगसेन मथिसि मस्तु थी पियो ऐं हिकु ॾींहुं संदसि माइटनि खां मारवीअ जो संग घुरियाई। पर मारवीअ जो मङणो त अॻे ई संदसि माइटनि पंहिंजे ज़ात जे हिकु नौजवान खेतसेन सां कराए छॾियो हो। तंहिं करे मारवीअ जे पीउ फोगसेन खे इन रिश्ते लाइ साफ़ इनकार कयो। इहो इनकार फोगसेन सही न सघियो ऐं मन ई मन में इन जो वेर वठण लाइ पह पचाइण लॻो। नेठि हिकु ॾींहुं हू उमर बादशाह जे दरबार में वञी पहुतो ऐं मारवीअ जे सूंहं जी साराह कंदे खेसि चवणु लॻो त साईं, सूंहं जी अहिड़ी साहिबिण, अहिड़ी परी त अव्हां जे महल में ई सूंहे, अहिड़ी हुस्न जी मलिका नाहक झोपड़ी में पूरी पई आहे। हूअं त उमर बादशाह हमेशह इंसाफ़ जूं ॻाल्हियूं कंदो हो, पर फोगसेन जे वाता मारवीअ जी सूंहं जी साराह ॿुधी पाण भुलिजी वियो। हू पंहिंजे शाहाणे शान खे विसारे फोगसेन सां गॾु वेस बदिलाए इन अपवित्र भावना सां मारवीअ जे ॻोठ मलीर ॾे रवानो थियो त मारवीअ खे फंदे में फासाए पंहिंजी राजधानी अमरकोट ॾांहुं खंभे थो खणी अचां। मारवी हूअं त असुर जो सवेल ई पंहिंजनि सरतियुनि सां गॾु खूह तां पाणी भरण वेंदी हुई, पर इतफ़ाक़ सां उन ॾींहुं निंड खॼी वई हुयसि, तंहिं करे थोरो देरि सां खूह ते आई हुई। उते अॻे ई लिकी बीठल उमर खे फोग इशारे सां मारवी ॾेखारी। उमर अॻिते वधी मारवीअ खां पाणी पियारण जी मिंथ कई। मारवी पहिरीं त छिरकी वई, पर पोइ हिकु सरतीअ जे चवण ते मुसाफ़िर खे पाणी पियारण लाइ हूअ अॻिते वधी। हूअ जीअं ई उमर जे वेझो आई, तीअं हुन छिके खणी पंहिंजे उठ ते चाढ़ियुसि ऐं वठी उठ खे अमरकोट ॾांहुं कायाईं। मिसकीन मारवी घणो फतकी ऐं पाण खे छॾाइण लाइ कोशिशूं करण लॻी, पर भला हीअ नाज़ुक नींगर किथे हिकु जांठे मर्द सां पुॼी सघे। सो उमर जो उठ त पंहिंजे सवारनि सूधो ॼण त हवा सां ॻाल्हियूं करण लॻो। हेॾां अचानक हीउ नज़ारो ॾिसी मारवीअ जूं साहेड़ियूं पहिरीं त तपरस में पइजी वयूं ऐं ॼण गूंगियूं थी वयूं, पर पोइ जल्द ई माजरा सम्झ में अचण ते वठी वायवेला मचायाऊं ऐं रड़ियूं वाका करण लॻियूं। पर उठ जो सवार त तेसिताईं मारवीअ सूधो अखियुनि खां ओझल थी चुको हो। सो हू डोड़ंदियूं ॻोठ ॾे आयूं ऐं अची मारवीअ जे माइटनि सूधो ॻोठवासियुनि खे सरबस्तो अहवाल करे ॿुधायाऊं। पहिरीं त ॻोठ वारा गुस्से ऐं अपमान में भरिजी उमर बादशाह खां पंहिंजी न्याणी आजी कराइण लाइ संभरिया, पर पोइ बादशाह जी ताक़त ऐं पंहिंजी मिसकिनीअ जो वीचार करे रोई पिटे माठ करे वेही रहिया। भला मिसकीन मारू अमरकोट जे बादशाह उमर सां
कीअं थिए सीनो साहे सघिया, सो अंदर जा सूर अंदर में पी माठ मीठ में ॻरंदा रहिया। होॾां अमरकोट में मारवीअ खे उमर वञी पंहिंजे महल में क़ाबू कयो। हर राति जो खेसि अतुर अंबीर सोन ऐं शरबतुनि पट पटीहरनि बखमल बाफ़्तनि जा लब ॾींदो रहियो, लालचूं ॾींदो रहियो, पर हिन सतीअ लाइ पंहिंजनि मिसकीन माण्हुनि सां गॾु बुख बि पुलावनि खां वधीक लज़त वारी ऐं उञ शरबतनि खां वधीक मिठी हुई। हिन लाइ अबाणनि जी लोई उमर जे बखमलनि ऐं बाफ़्तनि खां वधीक मुलायती हुई। उमर आख़िर खेसि खारनि विचां कोट में खणी क़ैद कयो ऐं खेसि अहंज ऐं ईज़ा ॾियणु लॻो। होॾां मारू वीचारा त माठ में रहिया। हीअ वीचारी थर ॼाई पंहिंजे वतन खे सारे रातो ॾींहुं रत पई रोंदी हुई ऐं पई चवंदी हुई, आऊं हिते मांदी मारूड़नि लाइ हुत खिलियो पियनि खीर, अबाणनि जी उकीर रातियां ॾींहं थी रुआरे। जेसीं उमर जे कोट में क़ाबू हुई तेसीं न लिंग धोताईं, न वार वासियाईं ऐं न बुत तां लोई लाथाईं। बुखुनि ऐं उञुनि विघे आख़िर अची मौत खे वेझो थी। हिकु ॾींहुं उमर खे सॾाए खेसि अर्ज़ु कयईं त जे मां हिते मरां त मुंहिंजो मढ़ मलीर मोकिलिजां ऐं उनखे पंहिंजे वतन जे वलियुनि सां वासे उनखे थर जी मिटीअ में पूरजां। उमर संदसि सचाई ॾिसी खेसि आज़ादु कयईं। पोइ माण्हुनि ॾांहुं नियापो कयईं त पंहिंजी न्याणीअ खे अची वठी वञो। माण्हुनि लाइ त ईद थी वई ऐं हू जल्द अची अमरकोट में सहड़िया। उमर खेनि सौगातुनि सां मालामाल करे मारवीअ सिधो मलीर ॾांहुं उमाणियो। मारवीअ जे भतार खेसि जे दिलि में गुमान रहिजी वियो हो। सो हू हर वक़्तु मारवी खे वेण पियो ॾींदो हो, ॾोरापा पियो ॾींदो हो, मेणा पियो ॾींदो हो। उमर खे जॾहिं इहा सुध पई तॾहिं लश्कर वठी मारुनि ते काहे आयो त मारू डर विचां थी भॻा। उमर जो चवणु हो त खेतसेन मारवीअ खे आज़ारे न, रुगो पंहिंजे हक़ ॿधी ज़ाल सां नाग थो करे, पर मुंहिंजी बि बदनामी थो करे। मारवीअ जवाबु ॾिनो, जे अहिड़ी हालत न हली हा त छो हीअं शुहरत थिए हा ऐं पंहिंजो नालो ॿोड़ी हा। उमर ॾाढो परेशान ऐं पशेमान ऐं शर्मिंदो थियो। खेतसेन खे घुराए चयईं त मारवी पंहिंजे सील ते क़ाइमु आहे ऐं मूं का बि ख़यानत न कई आहे। जेका बि मुंहिंजी परीक्षा वठंदा तंहिं लाइ तयारु आहियां। इन ते मारवीअ चयो, जे परीक्षा वठनि त मुंहिंजी वठनि, मन ईअं पाण तां ऐं पंहिंजे लोकनि तां टिको लाहे सघां। नेठि इहा ॻाल्हि बहाल थी। हिकु वॾो मच तयारु कराए उन में हिकु वॾी शीख विधी वई। जॾहिं उहा तपी ॻाढ़ी थी तॾहिं मारवी उनखे हथ में झले बीठी, पर उनखे का बि लहस न आई। इहो इसरार ॾिसी उमर पाण खे रोके न सघियो ऐं हू बि आग में काहे पियो। कुदरत इलाही जो खेसि बि को ज़रर न आयो, को नुक़सानु न पहुतो। हाणे माण्हुनि खे ॿिन्ही जी सचाईअ जी पक थी ऐं मारवी खेतसेन हयातीअ जा बाक़ी ॾींहं मोहबत में घारण लॻा। तिनंद भाउ, तव्हां हीअ कहाणी जेका असांखे ॿुधाई हींअर, असां जेतिरो ॿुधल आहिनि त 7 नायिकाउनि खे खणी करे हुननि अलॻि अलॻि कहाणियुनि जी रचना कई हुई शाह साहब। त इहा मारोई एतिरो वधीक मशहूरु कैरेक्टर छो आहे ऐं सिंधियुनि में इहा वधीक लोकप्रिय छो आहे? कुझु हुन ते प्रकाश विझंदा? मारवीअ जूं जेके ख़ासियतूं आहिनि उन्हनि जे करे उहा सिंधियुनि में वधीक लोकप्रिय आहे। बल्कि सिंधियुनि में छा, सॼे साहित्य में सभिनी लोक नायिकाउनि में सभिनी खां गोए खणी वई आहे, अॻिते आहे। छाकाणि त हिकु ग़रीब घर में पैदा थियण खां पोइ बि हिकु बादशाह जे लालचुनि खे नकारे ऐं पंहिंजे पतीअ जे प्रति वफ़ादारी ॾेखारींदे हुन जंहिं तरीक़े सां हुन जूं जेके लालचूं ऐं जेके ऑफर्स हुआ हुन सां नकारियो ऐं जहिड़े तरीक़े सां पंहिंजो पाण खे पंहिंजे पतीअ जे लाइ ऐं पंहिंजे वतन जे लाइ सुरक्षित रखियो, उहा हिकु हुनजी ख़ासियत हुई। जंहिं हुनजे सत खे क़ाइमु रखियो, उन सत खे ॾिसी करे ई बादशाह जो जेको दिलि आहे उहो पिघलियो। ऐं पछाड़ी जो हुनखे लॻो त न भाई हीअ त कंहिं बि लालच में अचण वारी कोन्हे, सची सत्याणी आहे, इन करे हिनखे आज़ादु करणु खपे। ऐं जॾहिं हुनखे आज़ादु कयईं त तॾहिं वञी हुनखे थोरो राहत मिली। पर जॾहिं उहा उते क़ैद में हुई त ओॾी महिल बि उहा इहा पई चएसि त जेकॾहिं हिते रहंदे मुंहिंजो मौत थी वञे पंहिंजे वतन खे सारींदे त महिरबानी करे मुंहिंजे लाश खे मुंहिंजे ॻोठ मलीर ॾे मोकिलिजां। उतां जी वलियुनि जो वास ॾेई करे उनखे साड़े उते ई पूरिन त मूंखे राहत मिलंदी। उन चयो आहे, वाझाए वतन खे सारे ॾियां साह, बुत मुंहिंजो बंद में क़ैद न करे जाह, जीअं पोयों थिए पसाह त निजां मढ़ मलीर ॾे।
माना मुंहिंजो मढ़ मुंहिंजो लाश जेको आहे उहो मलीर ॾे मोकिले ॾिजां। वाजाए वतन खे आऊं हित मुयास, गोर मुंहिंजी सूमरा कज पवारनि पास। पवार हुन जी जातीअ जो नालो आहे, पवारनि जी धीअ हुई। ॾिज ॾाॾाणे ॾेह जी मंझां वलियुनि वास, मुंहिंजे ॾाॾाणे ॾेह जी मुंहिंजे वतन जी जेके वलियूं आहिनि उन्हनि जो वास ॾिजां। मुयाई जियास जे वञे मढ़ मलीर ॾे, मां मरी करे बि जी पवंदसि जेकॾहिं मुंहिंजो मढ़ मुंहिंजो लाश मलीर ॾे वेंदो। त इहो उन जी वतन जे प्रति जेका पंहिंजी सिक हुई, हुब हुई, उनखे ज़ाहिर थो करे। अहिड़ी हुब अहिड़ी सिक शाह साहिब जी ॿी कंहिं बि सूरमीअ जे वातां ज़ाहिर न कई वई आहे। त हिकु त इहो उनजो सत। हा, इहा बि ॻाल्हि ॿुधल आहे असांजी कि मारुईअ खे सिंध जी सीता चवंदा आहिनि। छाकाणि जीअं सीता रावण जे क़ैद में रही करे बि उनजी लब लालच में कोन आई ऐं पंहिंजे सत ते क़ाइमु रही पछाड़ीअ ताईं, तीअं हीअ बि पंहिंजे सत ते क़ाइमु रही। ॿियो, सीता खे जीअं अग्नि परीक्षा वठी करे उनखे पंहिंजो सत साबित करण जे लाइ चयो वियो हो, तीअं हिन जी परीक्षा वरिती वई। जीअं हिन जो जेको मंगेतर हो खेत सेन, उनजे मन मां शंका दूर थिए ऐं उनजी सचाई ते सभिनी गांव वारनि खे यकीन अचे। हा, इन करे हिन जी तुलना जेका आहे, हिन जी मुशाबहत सीता सां कई वेंदी आहे, हिनखे सिंध जी सीता करे चयो वेंदो आहे। हा, इहो असां आख़िरी में तव्हां जीअं कहाणी पढ़ी ॿुधाई त हुन में ख़बर पई कि बराबरि हुनखे उनजी परीक्षा वरिती वई। गरम लोह जा कंडा बि हुनजे हथ ते रखिया विया जंहिंसां हूअ न सड़ी ऐं न कोई उमिरि। इन जे अलावा बि शाह साहिब 7 कहाणियूं लिखियूं ऐं अलॻि अलॻि नायिकाउनि खे खणी करे, जीअं त असां पहिरीं बि इन ॻाल्हि ते चर्चा कई त हीअ ई कहाणी सभिनीनि खां वधीक प्रसिद्ध मशहूर थी आहे। ऐं इन जी ॿियूं कहिड़ियूं ख़ासियतूं सिंधियुनि में इन करे वधीक मशहूर थी आहे छाकाणि सिंधियुनि जी अॼु जी हालत जेकॾहिं ॾिठी वञे, जेकॾहिं पाण इहो मञूं त असां सिंधी जेके आहियूं उहे मारवीअ वांगुरु आहियूं। असांजो ॻोठु जेको सिंध आहे, जितां असांखे लाॾे हिते मोकिलियो वियो आहे, त उहो मलीर आहे ऐं असां मारवी थी करे हिते पंहिंजे सिंध जे लाइ तड़ूं पिया था। सिंधियुनि जी जेका अॼु जी स्थिति आहे उहा ॼण त हिकु मारवीअ वांगुरु थी वई आहे। बराबरि। त पंहिंजे देश खे, पंहिंजे वतन खे, पंहिंजे ॻोठ खे यादि कंदे जेको सिंधी पंहिंजे अंदरि हिकु दुख खणी वेठा आहिनि, उन जो इज़हार बि 4 लाइनूं मूंखे यादि अचनि थियूं। सिंधी थी पिया मारवी उमर सियासतदान, सियासतदाननि जे करे सिंधियुनि जी अॼु हालत थी आहे। सिंधी थी पिया मारवी उमर सियासतदान, विछुड़ी सिंध मलीर जा, अंदर में अरमान, सूरनि जा सामान, सिंधियुनि गिन्या पाणई। वाह, तमामु बहितरीन नमूने तव्हां एतिरो विस्तार सां हिन कहाणीअ जो सार ऐं मारुई जंहिं चरित्र खे अॼु असीं हिते चर्चा में आंदो, उनखे तव्हां श्रोताउनि जे अॻियां ॾाढो सुठे नमूने पेश कयो आहे। तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु खणी एतिरी सुठी तरह अभ्यास करे तव्हां सभिनीनि खे इहा ॼाण ॾिनी आहे। तव्हांजा लख थोराइता आहियूं। तव्हांजी बि महिरबानी।